केमिस्ट्री क्लास 10 बाब 5 सबक 12 MCQs आवां केमिस्ट्री उस्ताद नजीरुल्लाह चन्ना आवां के सिंधालन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जो मौजू आहे MCQs एक्सरसाइज सेक्शन ए आहे मल्टीपल चॉइस क्वेश्चंस राइट आंसर ते असां टिक मार्क कंदासीं सो सवाल नंबर पहिरियों आहे सेकंड हाईएस्ट लेयर ऑफ अर्थ्स एटमॉस्फेयर इज ज़मीन जे वायुमंडल जो ॿियो नंबर वॾो जेको असांजो लेयर आहे उहो कहिड़ो आहे सो स्ट्रेटोस्फेयर ए ऑप्शन आहे बी आहे मेसोस्फेयर टियों सी आहे ट्रोपोस्फेयर ऐं डी आहे थर्मोस्फेयर पहिरें नंबर ते असां वटि आहे थर्मोस्फेयर ज़मीन खां मथे ऐं ॿिए नंबर ते जेको मथियों लेयर आहे उहो आहे असां वटि स्ट्रेटोस्फेयर यानी सही जवाबु आहे असांजो ए सेकेंड जेको हाईएस्ट लेयर आहे ज़मीन खां मथे उहो स्ट्रेटोस्फेयर आहे सवाल नंबर ॿियो आहे एरोप्लेन्स फ्लाई इन हवाई जहाज़ कहिड़े लेयर में उॾामंदा आहिनि पहिरें में ट्रोपोस्फेयर ॿिए में स्ट्रेटोस्फेयर टे में मेसोस्फेयर या चौथे में थर्मोस्फेयर स्ट्रेटोस्फेयर में बि हवाई जहाज़नि जे उॾामण ते पाबंदी आहे मना थियल आहे सो पहिरियों आहे असां वटि ट्रोपोस्फेयर उन में ई हवाई जहाज़ उॾामंदा आहिनि ऐं मौसम वग़ैरह बि असांजी हिते ई ठहंदी आहे जुड़ फुड़ी हवा वग़ैरह सभु कुझु मामला हिते तय थींदा आहिनि ट्रोपोस्फेयर में पहिरें तह में नंबर टियों सवाल आहे एटमॉस्फेयर प्रेशर डिक्रीज़िस विद द असांजो जेको एटमॉस्फेरिक प्रेशर आहे उहो छा सां घटि थींदो आहे ए इंक्रीज़ इन लॉन्गिट्यूड बी डिक्रीज़ इन एल्टीट्यूड सी इंक्रीज़ इन एल्टीट्यूड डी इंक्रीज़ इन लैटिट्यूड असां वटि एल्टीट्यूड जे वधण सां एटमॉस्फेरिक प्रेशर घटि थींदो आहे जीअं जीअं असां मथे हलंदा वेंदासीं ज़मीन खां ऊचाईअ ते त एटमॉस्फेरिक प्रेशर घटि थींदो वेंदो आहे सो सही ऑप्शन आहे असांजो सी एटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीज़िस विद इंक्रीज़ इन एल्टीट्यूड सवाल नंबर चौथों आहे लेयर ऑफ एटमॉस्फेयर विच सेपरेट्स स्ट्रेटोस्फेयर एंड ट्रोपोस्फेयर इज नोन एज स्ट्रेटोस्फेयर ऐं ट्रोपोस्फेयर जेके ॿ तह आहिनि उन्हनि खे जुदा कंदड़ तह जो नालो छा आहे हाणे यादि रखो त जेको तह हेठियों हुजे उन जो नालो हूंदो ऐं उनजे पोयां पॉज़ लॻल हूंदो त यानी उहो उनजो आख़िरी हिसो आहे जितां वरी ॿियो तह शुरू थींदो मिसाल जे तौर ते ट्रोपोस्फेयर आहे हाणे इहो जिते ख़तमु थींदो उनखे असां चवंदासीं ट्रोपोपॉज़ ऐं उतां खां पोइ स्ट्रेटोस्फेयर शुरू थींदो वरी स्ट्रेटोस्फेयर जिते ख़तमु थींदो वञी करे उनखे चवंदासीं स्ट्रेटोपॉज़ ऐं उतां खां पोइ वरी मीज़ोस्फेयर शुरू थींदो मीज़ोस्फेयर जिते ख़तमु थींदो उनखे चवंदासीं मीज़ोपॉज़ सो हाणे पहिरियों लेयर छा आहे ट्रोपोस्फेयर आहे असांजो उन खां मथां ट्रोपोस्फेयर खां मथां छा आहे स्ट्रेटोस्फेयर तंहिंजे करे इन्हनि खे ॿिन्ही खे धार केरु कंदो हिन जो आख़िरी हिसो ऐं उहो आहे ट्रोपोपॉज़ यानी असां वटि ऑप्शन ए सही जवाबु आहे त स्ट्रेटोस्फेयर ऐं ट्रोपोस्फेयर खे जुदा कंदड़ तह जो नालो छा आहे ट्रोपोपॉज़ सवाल नंबर 5 आहे त ओज़ोन लेयर इज़ अ पार्ट ऑफ ओज़ोन लेयर कहिड़े तह जो हिसो आहे मीज़ोस्फेयर जो स्ट्रेटोस्फेयर जो थर्मोस्फेयर जो या ट्रोपोस्फेयर जो हाणे ओज़ोन लेयर तह जेको आहे उहो स्ट्रेटोस्फेयर जो पार्ट आहे ॿिए जेको लेयर आहे स्ट्रेटोस्फेयर उन में असांखे ओज़ोन लेयर मिलंदो आहे ऐं ओज़ोन लेयर असांखे वरी ट्रोपोस्फेयर में बि मिलंदो आहे पर उते उहो असांजो ओज़ोन लेयर घटि पर ओज़ोन पॉल्यूटेंट गैस तौर ते वधीक सुञातो वेंदो आहे छो त ट्रोपोस्फेयर में जेको ओज़ोन लेयर ठहंदो आहे उहो गदिलाण फैलाईंदड़ हूंदो आहे तंहिंजे करे उनखे ओज़ोन पॉल्यूटेंट गैस चयो वेंदो आहे ऐं ओज़ोन लेयर जेको स्ट्रेटोस्फेयर में मौजूदु आहे उनखे चयो वेंदो आहे छो त उहो असांजे प्रोटेक्टेंट तौर ते कमु कंदो आहे सवाल नंबर 6 आहे विच इज़ नॉट पार्ट ऑफ ग्रीन हाउस गैसिस ग्रीन हाउस गैसुनि में कहिड़ी गैस शामिल न आहे कार्बन डाइऑक्साइड इहा त असांखे पक आहे त इहा त ग्रीन हाउस गैस आहे छो त इहा पाण रेडिएशन्स खे इंफ्रारेड रेडिएशन्स खे रोके गर्मीअ जे गोले खे हिन गरम कयो आहे जंहिंजे करे ग्लोबल वार्मिंग बि हिन जे करे मुख्य तौर ते थी आहे मीथेन हाइड्रोकार्बन्स सो बि असांजा आहिनि वोलेटाइल ऑर्गेनिक
कंपाउंड्स इहे बि ग्रीन हाउस गैसिस में अचनि था। नाइट्रस ऑक्साइड पिणु ग्रीन हाउस गैसिस में अचे थो। डी आहे असां वटि ऑक्सीजन। ऑक्सीजन ग्रीन हाउस गैसिस में कोन थी अचे, तंहिंजे करे असां डी खे टिक कयूं था त ऑक्सीजन इज़ नॉट पार्ट ऑफ ग्रीन हाउस गैसिस। नंबर 7, second most abundant constituent of dry air in terms of volume after nitrogen is। हवा जी असां कंपोजिशन पढ़ी हुईसीं, उन में जुज़ा पढ़िया हुयासीं त पहिरें नंबर ते घणे में घणो जेको मिक़दारु आहे उहो नाइट्रोजन गैस जो हूंदो आहे। उन खां पोइ ॿिए नंबर ते केरु आहे? ए नाइट्रोजन, नाइट्रोजन त अची वई पाण। बी ऑक्सीजन, ऑक्सीजन जो हवा में बाय कंपोजिशन जेको परसेंट आहे उहो 21% हूंदो आहे। कार्बन डाइऑक्साइड जो तमामु घणो घटि हूंदो आहे, ऐं हेलियम गैस जो बि तमामु घणो घटि हूंदो आहे, तक़रीबन 0.01 0.03 ताईं हूंदो अथनि। त ऑक्सीजन जेको आहे सही असांजो जवाबु आहे। नाइट्रोजन जो हूंदो आहे 78%। उन खां पोइ ॿिए नंबर ते वॉल्यूम हूंदो आहे ऑक्सीजन गैस जो जेको आहे तक़रीबन 21%, 21%। सवाल नंबर 8 आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज़ द रीज़न ऑफ ग्लोबल वार्मिंग। ग्लोबल वार्मिंग जो हेठियनि मां कहिड़ो हिकिड़ो सबबु आहे? प्रेजेंस ऑफ सल्फाइड। हाणे सल्फाइड जी मौजूदगी, सल्फ्यूरिक एसिड, पोइ वरी एसिड रेन थींदो वञे। राइज इन कार्बन डाइऑक्साइड कंसंट्रेशन, कार्बन डाइऑक्साइड जी मिक़दार में वाधि, ही सबबु आहे। ॿियो आहे ऑक्साइड्स ऑफ नाइट्रोजन, इहो बि एसिड रेन जो सबबु थींदो। फॉर्मेशन ऑफ ओज़ोन, इहो बि वञी करे ऐं ग्राउंड लेवल ओज़ोन जो सबबु थींदो आहे। असांजो मुख्य सबबु आहे राइज इन कार्बन डाइऑक्साइड कंसंट्रेशन। कार्बन डाइऑक्साइड जी कंसंट्रेशन में इज़ाफ़ो ग्लोबल वार्मिंग जो मुख्य सबबु आहे। सवाल नंबर 9, द एल्टीट्यूड ऑन स्ट्रेटोस्फेयर इज़। जेको स्ट्रेटोस्फेयर आहे उते असांजी जेका ऊचाई आहे उहा घणी हूंदी? स्ट्रेटोस्फेयर जी ऊचाई तक़रीबन आहे 50 खां 55 किलोमीटरनि ताईं। इहो वञी करे हिते ख़तमु थींदो। ऐं पोइ हिते तव्हांजो वरी अॻिते आहे, वरी पोइ मीज़ोस्फेयर आहे, पोइ वरी असांजो अञा अॻिते थर्मोस्फेयर आहे। सो स्ट्रेटोस्फेयर तक़रीबन ऊचाई 50 खां 55 किलोमीटरनि ताईं मौजूदु हूंदी आहे। एल्टीट्यूड असांजो इस ताईं स्ट्रेटोस्फेयर ताईं 50 खां 55 किलोमीटर ताईं आहे। सवाल नंबर 9 आहे ओज़ोन इज़ अ गैस फाउंड इन द डैश लेयर। ओज़ोन हिकिड़ी गैस आहे, उहो तव्हांखे कहिड़े तह में मिलंदो आहे? सो ओज़ोन जेको गैस आहे उहा असांखे ट्रोपोस्फेयर में मिलंदी आहे। छो त मथे असां ओज़ोन लेयर जी ॻाल्हि कईसीं त उहो असां चयोसीं स्ट्रेटोस्फेयर में मिलंदो आहे, पर ओज़ोन एज़ अ पॉल्यूटेंट गैस असांखे ट्रोपोस्फेयर में मिलंदी आहे, जेका पॉल्यूटेंट गैस आहे। तंहिंजे करे सही असांजो जवाबु आहे 10 जो ए। इहो यादि रखणु घुरिजे त ओज़ोन खे जॾहिं पॉल्यूटेंट गैस तौर ते ज़ाहिर कयो वञे त उहो ट्रोपोस्फेयर में हूंदी आहे, ऐं ओज़ोन जॾहिं लेयर तौर ते पुछियो वञे त उहो असांजो हूंदो आहे स्ट्रेटोस्फेयर में। सो 10 नंबर जो सवाल जो सही जवाबु आहे ऑप्शन ए, ट्रोपोस्फेयर। सवाल नंबर 10 सां गॾु असांजो सेक्शन ए मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।